अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां हवां जी मेज़बान सबिन मेमण। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं कराची में थियल सियासी अस्करी क़यादत जी गॾिजाणी, उन में थियल फ़ैसिलनि ऐं ब्रीफिंग जे हवाले सां दहशतगर्दी जूं पाड़ूं जेतिरो पाकिस्तान में मज़बूत आहिनि, उनखे कटण लाइ ओतिरी संजीदगी ऐं प्लानिंग जी ज़रूरत बि आहे। सिंध सरकार इन हवाले सां हमेशह तनक़ीद जो निशानो रही आहे ऐं अपोज़िशन खे पिणु तहफ़ुज़ात रहिया आहिनि। अॼोके प्रोग्राम इन हवाले सां ॻाल्हाईंदासीं ऐं गॾोगॾु प्रोग्राम जे ॿिए हिसे में शोधा वुरसा कमेटी जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं, जिन जो काफ़िलो कुझु ई देर में कराची पहुचण वारो आहे। मज़ार क़ाइद ते हाज़िरी खां पोइ इन काफ़िले जो सीएम हाउस ॾांहुं घेरा वधंदो वेंदो। अॼोके प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे हिन स्टूडियो में सिंध असेंबली मेंबर लालचंद उकराणी साहब। वॾी महिरबानी वांगी मां प्रोग्राम में आहे। नाज़रीन, कोशिशि कंदासीं त फ़ोन ते मुस्लिम लीग फंक्शनल जी MP नुसरत सहर अब्बासी खे बि कंटिन्यूअसली लाइन ते वठी सघूं। लालचंद साहब, वॾी महिरबानी वांगी मां प्रोग्राम में असांखे टाइम ॾिनो। तव्हां कल्ह को इलाही इम्पोर्टेंट ॾींहुं हुयो सिंध जे हवाले सां, जंहिंमें सिंध में अमन अमान जे हवाले सां ॾाढा अहम फ़ैसिला कया विया। तव्हां छा चवंदो? मुख़्तलिफ़ ब्रीफिंग्स इन हवाले सां साम्हूं आयूं आहिनि। पहिरीं मुंहिंजी महिरबानी जो अहम इशू ते असांखे हिते घुरायो। एक्चुअली वाकई कल्ह तमामु घणो इम्पॉर्टेंट टॉपिक्स ते प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान नवाज़ शरीफ आयो ऐं हुन वॾो हिकु तमामु सुठो इक़दाम कयो जो चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल राही शरीफ साहब ऐं असांजो अॻूणो सदर जनाब आसिफ ज़रदारी साहब बि हुनखे साण ते गॾु विहारियो ऐं उन सां गॾोगॾु हिते CM सिंध साहब ऐं गवर्नर सिंध ऐं कोर कमांडर साहब। ऐं सम्झां थो त इहा एपिक्स जो जेका कमेटी जो कल्ह जेको इजलास थियो हो, इहो हिन हालातनि में तमामु ज़रूरी हो। नवाज़ शरीफ साहब अॻु में वाइदो करे हो त आउं ईंदुसि ऐं उन में जंहिं नमूने सां कल्ह ॻाल्हियूं थियूं, ऐं सम्झां थो त हिन मुल्क खे पूरे मुल्क खे दहशतगर्द लपेटे विया हर पासे। दहशतगर्दी खे ख़तमु करण लाइ लालचंद साहब, तव्हांजी ॻाल्हि हिते कढींदमि। PM साहब तॾहिं हिते कराची में अचे थो जॾहिं वधीक दबाव वधी थो वञे दहशतगर्दी जे हवाले सां। हिकिड़ी के पार्टी खे तहफ़ुज़ात वधी था वञनि, सॼो हड़ताल जी कॉल करे सॼे सिंध खे ब्लॉक कयो वञे थो, सिंध जे अहम शहरनि खे ब्लॉक कयो वञे थो। उनखां पोइ इन तरह जी आमद थिए थी जेका अॻु में 2-3 दफ़ा थी चुकी आहे, आर्मी चीफ समेत। एक्चुअली छा आहे, नवाज़ शरीफ साहब जो अॻे में जॾहिं प्राइम मिनिस्टर रहियो तॾहिं बि कराची ते इंट्रस्ट शुरू में घटि रहियो। हींअर कराची ते हूअं असां बेसिकली इहो सम्झो त हुनजो इंट्रस्ट घटि रहंदो, पर असां पाकिस्तान पीपल पार्टी जे जनाब आसिफ ज़रदारी साहब हमेशह ख़ुशि आहिनि दिलि ऐं मोहबत सां हुनजो इस्तक़बाल कयो ऐं हुन चयो त असीं गॾिजी सरजी मुल्क जी भलाई ऐं बहितरीअ करे जेके बि गॾियल फ़ैसिला असीं गॾिजी कयूं। ऐं सम्झां थो इहो असां सिंध गवर्नमेंट वारनि तमामु घणो हुनखे वेलकम कयो त अचो गॾिजी सॼी मसाइल कयूं था। उन खां पोइ नवाज़ शरीफ प्राइम मिनिस्टर पाकिस्तान जो हूअं आहे पाकिस्तान जो प्राइम मिनिस्टर, पर असां हुनखे चयो त कराची जेके मसइला आहिनि कराची पाकिस्तान जो हिसो आहे, जेकॾहिं तव्हां तवजो ॾींदव त वधीक बहितरी ईंदी ऐं माण्हुनि में अफ़रातफ़री ख़तमु थींदी। उहो इन में जेको क्रेडिट वञे थो असां पाकिस्तान पीपल पार्टी वारनि जो हुनखे मदू करे थो। लालचंद साहब, कराची ते तवजो ॾियण जी ज़रूरत आहे, सिंध जी राजधानी आहे, पर सिंध जे ॿियनि शहरनि जो छा? हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे नुसरत सहर अब्बासी साहिबा, हुन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। नुसरत साहिबा, लालचंद उकराणी साहब असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे। तव्हां कुझु देरि कंटिन्यूअसली असां सां लाइन ते रहिजो। तव्हां खां सवाल इहो कंदमि, कल्ह को ॾींहुं तमामु घणो अहम हो सिंध जे हवाले सां। राजधानी कराची में जेको अहम गॾिजाणी थी सियासी ऐं अस्करी क़यादत जी, अहम फ़ैसिला साम्हूं आया। तव्हां सम्झो पिया त जेके फ़ैसिला कया विया आहिनि उन्हनि ते संजीदगी सां अमल बि थींदो, ऐं छा हिन वक़्तु ज़रूरत हुई न तमामु अहम फ़ैसिलनि जी? वॾी महिरबानी सभिनी। कुझु त मां ॿुधी सघी आहियां, लास्ट जा कुझु जुमिला हुया जेके तव्हां पाण में ॻाल्हायो पिया, इन खां अॻु में गुफ़्तगू मूंखे ख़बर न आहे, पर तव्हांजे सवाल जे मुताबिक़ त ॾिसो कराची जे हवाले सां जेकॾहिं हिन महिल ॾिसिजे, हाणे त सिर्फ़ु कराची न आहे, पूरो सिंध आहे, छोजो पूरो सिंध दहशतगर्दी जे वर चढ़ी वियो आहे। ऐं इहो को हाणे जी ॻाल्हि त कोन्हे, असां त काफ़ी अरसे खां पिया चऊं त जेको पूरे सिंध में दहशतगर्दी आहे, धाड़ेलनि जो राज आहे, माण्हू जो जान माल जेको आहे महफ़ूज़ न आहे, मुख़्तलिफ़ हवालनि सां असां रड़ियूं कंदा रहिया। एॾा किडनैपीज़ आहिनि जेके रड़ियूं था कनि, उन्हनि जा घर वारा हिन महिल ताईं वीचारा पंहिंजनि जे लाइ वाजाईंदा रहिया। इहे सभु इशू हुया शुरू खां वठी। तो इहो पोयां 5 साल वॾो फिगर आहे। जेकॾहिं तव्हां ट्रांसपेरेंसी जी रिपोर्ट जेके आहिनि इदारनि जी उहे खणी ॾिसो त उन में फिगर तव्हां ॾिसंदव 5 सालनि त हद खां वधीक करप्शन ऐं लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन ख़राब रही। हाणे उन महिल जेकॾहिं विल हुजे हा न, हिकिड़ी विल आहे असां कुझु करण था चाहियूं पंहिंजे मुल्क जे लाइ, पंहिंजे सूबे जे लाइ, त पीपुल्स पार्टी आई थिंक सोचणो खपे हा त हुन महिल अहिड़ा एफर्ट्स वठी था सघनि
ऐं अहिड़े क़िस्म जा ऑपरेशन करे था सघनि पर हिननि में उन्हनि जी विल रही आहे हमेशह सिंध में अमन अमान हो त हाणे चवंदा हाणे हुननि जी विल जेका आहे की कंहिं हवाले सां असां ॾिसूं पूरो सिंध जेकॾहिं हिन महिल विज़िट कजे त पोइ छा में विल हिननि जी नज़र पई अचे 7 इयर्स हिकिड़ो वॾो अरसो हूंदो आहे मज़ाक न आहे हिते हिननि खे त अॻु में 2-2.5 साल हुकूमतूं मिलियूं उहो रोअणो त हुननि जो हुयो सम्झूं बि था त वाकई टाइम न हो पर हाणे त 7 साल कंटिन्यूअसली जेकॾहिं कंहिंखे गवर्नमेंट मिले उहा बि सिंध सूबे जी त पोइ उन खां इहे जेके एक्सक्यूज़िस आहिनि न उहो कंहिं बि हवाले सां कोई न मञींदो कोई दुनिया जी जेका तव्हां कंहिं वटि बि हलिया वञो उहो चवंदा त हे त हद खां वधीक यानी हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे त नामानू वाली बात यानी हद थी वई 7 साल तव्हांखे फुल अथॉरिटी मिली पोयां 5 साल फेडरल ऐं सूबाई ॿई तव्हां वटि गवर्नमेंट रहियूं तॾहिं बि तव्हां ऑपरेशन यानी की लियारी जा हालात केॾा ख़राब रहिया तव्हां ॾिठो हुते ज़ुल्म रहियो अहिड़ियूं कूका हुयूं ॿारनि जो जेको असर हुयो ॿार मासूम मरी विया पर उन महिल बि अहिड़ो को एफर्ट कोन वरितो वियो हा हाणे असां ॾियूं था फेडरल हे चवनि था त इहो बि सॼी कारकर्दगी पाण ॾे खयूं था वञनि त पीपल्स पार्टी न जी कारकर्दगी आहे जो उन चाहियो त इहो सभु कुझु फेडरल गवर्नमेंट ऑपरेशन जो जेको फ़ैसिलो उन खां पोइ हिननि लैंड ऑर्डर याद पियो अचे तव्हां घटि में 4.5 साल अॻु में हींअर तव्हीं अरसो आहे इहो 4.5 साल त MQM सां वेठा हो मां फंक्शनल जी मेंबर थी ॻाल्हायां जेकॾहिं सभिनि तव्हांखे ॿुधायो हुजे त मां नुसरत अब्बासी फंक्शनल जी मेंबर आहियां MQM जेका पंहिंजे पाण खे कोन मञराए सघी न सिंध जे हवाले सां को डेवलपमेंट जो कमु करे सघी हुनजा रिमार्क्स अच्छा उन्हनि इदारनि जा रिमार्क्स आहिनि जेके सिंध गवर्नमेंट जहिड़ा ॾेई विया आहिनि सिंध गवर्नमेंट जेका आहे उहो इंतिहाई नाकाम गवर्नमेंट रही आहे उन्हनि खे पंहिंजे पाण खे सुधारण जी ज़रूरत आहे मां रिमार्क्स अचनि त पोइ तव्हां असांखे ॾोही चओ त असां तव्हांजे मथां को ग़लति एलिगेशन था आणो सॼी फैक्ट्स हक़ीक़तूं सभिनीनि जे साम्हूं पयूं आहिनि तव्हां केतिरा बि अची स्टेटमेंट ॾियो टीवी ते चैनल ते त असां हे कयो हो कयो हे हो चवंदा ज़रूर पर कयो छा आहे उन खे ताईं ब्रीफ कोन कंदा त असां लाइन ते रहिजो प्रोग्राम में तव्हां असां सां लाइन ते रहिजो उकराणी साहब तव्हांखे इहो पुछणु चाहींदमि त आर्मी चीफ वज़ीर आज़म जी आमद खां अॻु में जेको आहे सो कराची पहुतो कोर कमांडर जो ऑफिस जो दौरो कयो रेंजर्स हेडक्वार्टर जो दौरो कयो उते हुनखे अलॻि तरह सां ब्रीफिंग ॾिनी वई कराची में जेको दहशतगर्दनि ख़िलाफ़ टारगेटेड ऑपरेशन हलंदड़ आहे उन में सियासी मुदाख़लत जा जूं शिकायतूं वाज़े सबूतनि समेत उनखे कयूं वयूं न सियासी एसक्री क़यादत अलॻि अलॻि क़यादत है हू चीफ ऑफ आर्मी पूरे पाकिस्तान जो आहे हुन जेकॾहिं पंहिंजी अलॻि ब्रीफिंग वरिती उहो हुनजो इख़लाक़ी फ़र्ज़ु हो उन में असीं हुनखे नथा रोके सघूं त न वठूं उन खां पोइ हुनखे इहा ख़बर हुई त हीअ एसक्री क़यादत ऐं सियासी क़यादत गॾिजी सरजी हिन मुल्क में दहशतगर्दी ख़तमु कंदासीं त उन हवाले सां एप्रिंग थी पर ऐं उन खां पोइ उन खां अॻु हिकिड़ो सुवाल जो जवाबु हुनखे ॾियां असांजी जेका अदी नुसरत अब्बासी खे तमामु घणो ॻाल्हाइण जो शौक़ु हूंदो आहे सुठी ॻाल्हि आहे ॻाल्हाए थी त असांखे ख़ुशी थिए थी पर असीं चऊं था त माण्हुनि खे बेवकूफ़ न बनायो माण्हू हाणे सुजाग थी चुका आहिनि माण्हू सम्झी सुठा आहिनि 7 साल तव्हां इंटरफेयर न कयो ॾिस मूं तव्हांखे कोन था कयो माण्हू 7 साल अॻु में 7 साल जेकॾहिं अॻु में वेठा त माण्हुनि खे इहा सॼी ख़बर आहे त फंक्शन छा कयो पाकिस्तान पीपल्स पार्टी कयो उहा तव्हांखे इहा ख़बर पई आहे त इलेक्शन जो जवाबु तव्हांखे मिली चुको आहे तव्हां गैर जमहूरी ताल ठहिया तव्हांखे सॼी दूध पाणी खीर जो खीर तव्हांखे जवाबु मिली चुको आहे पर हाणे खामखां अची माण्हुनि खे असांजा वेचारा सिंधी माण्हू उन्हनि खे खामखां ग़लति ब्रीफिंग करे बेवकूफ़ बणण जी कोशिशि था कयो पर माण्हू हाणे सुजाग आहिनि
पाकिस्तान पीपल पार्टी कम न करे 5 साल पाकिस्तान पीपल पार्टी खे वोट न दिया पाकिस्तान पीपल पार्टी आवाम रद्द करे छॾिया अॻ में चयो त शहीद रानी शहादत खां पोइ वोट मिलियो हाणे इहो नथा करे तव्हां ख़बर पाकिस्तान पीपल पार्टी 5 साल मुसलसल कमु कयो 5 साल मुसलसल ख़िदमत कई आवाम जी तॾहिं हुनखे वोट मिलियो बाक़ी ॻाल्हियूं करणु बहस करणु डिघियूं डिघियूं ॿुधाए हिते वेही अदा मूंखे ॿुधाए त हिन महिल ब्रीफिंग ॾे वेठी पर रिप्रेज़ेंटेटिव आहे न गवर्नमेंट जो हिन महिल के हिकिड़े इदारे जी बहितरीन खूबियूं ॿुधाए त असां 7 सालनि में असां हिन इदारे खे डिपार्टमेंट जी तौर ते ॿुधाए थो तव्हां ख़ामोश त थियो था ॻाल्हायो तव्हां चवंदा आहियो तव्हांखे सुर्खी खपे ॻाल्हाइणु खपे ॻाल्हाइण खां पोइ ऑडिट जनरल जी रिपोर्ट खणी पढ़ो ऑडिट जनरल जेका रिपोर्ट ॾिनी आहे त तव्हांजो कोई इदारो अहिड़ो न आहे जेको करप्ट न आहे हर इदारे में करप्शन थी आहे पैसो सॼो करप्शन जी नज़र थो हले वञे ग्राउंड ते उहो पैसो नज़र नथो अचे कहिड़ी ॻाल्हि था कयो तव्हां वेठा सिंध पब्लिक सर्विस कमीशन जहिड़े इदारे खे तबाह करे छॾियो तव्हां उनखे बि मेरिट में न त उन में बि तव्हां सिफारिशूं आणे छॾियूं अञा तव्हां चओ था त तव्हां सां बेवकूफ़ आहे बसि कयो था इलाही ॻाल्हियूं आहिनि जेकॾहिं मां स्टोरी में हुजां त इलाही कुझु मूं वटि आहे तव्हांखे ॾेखारियां फैक्ट्स ऐं फिकर जेके मूं वटि पयूं आहिनि रिपोर्टूं बाक़ी तव्हां वेठा आवाम खे मीडिया जे थ्रू सिर्फ़ु इहो चवंदो हाणे आवाम चरी कोन्हे थर में तव्हां 1200-1300 ॿार माराए छॾिया एॾो ज़ुल्म यानी तव्हां वटि हर शइ हूंदे सूंदे डेवलपमेंट जा फंड हेॾा अरबे खरबे था काॾे था कयो डॉक्टर्स था हुते डिप्यूट नथा कयो उतां जी डेवलपमेंट जे हवाले सां कोई कमु थिए कोन थो पोइ तव्हां चओ था उकराणी साहब तव्हांजी हिननि ॻाल्हियुनि जो जवाबु ॾियणु चाहे थो तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हियूं कयूं बिल्कुलु वाज़े न अॻु में काफ़ी दफ़ा डिस्कस थी चुका आहे उकराणी साहब तव्हां प्लीज़ चवां थो ख़ामोशी सां ॻाल्हाइनि थी त ॿुधण जो हौसलो रखो सहण जो हौसलो रखो ख़ामोशी सां ॿुधा पई ॿुधो घटि था ॻाल्हायो घणो था ॻाल्हायो घणो ख़राबु आहे ॿुधो तव्हांखे हिकिड़ो ॿुधायो तव्हांखे सिंध धरतीअ जे सिंधी माण्हुनि जो हमदर्द आहे छा असीं सिंध धरतीअ जा रहाकू कोन आहियूं असीं के पाकिस्तान पीपल पार्टीअ जा हुजूं या हिंदू हुजूं हिन धरतीअ रहाकू कोन आहियूं तव्हांखे ॾुख थो थिए तव्हांखे दर्द थो थिए डिपार्टमेंट जो तव्हांखे लाचार थो थिए असां डिपार्टमेंट खे लाचार कोन थो थिए तव्हांखे वाज़ा करे ॿुधायां तव्हां मूंखे ॿुधायो जॾहिं पंहिंजे डिपार्टमेंट में डिपार्टमेंट 3 डिपार्टमेंट तव्हां 5 साल तव्हां हुन डिपार्टमेंट में छा कयो तव्हांखे मंशूर ॾेई वई ग़रीब माण्हुनि जो वोट तव्हांखे मिलियो शहादत जो वोट मिलियो तव्हां उनखे रोले छॾियो सही त चए थो ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा असां बि चऊं था तव्हां हुनजी शहादत जो खून रोले छॾियो तव्हां हिन महिल ताईं हुनजी GIT कराई हुकूमत हुई न हिन महिल मुजरिम आंदा कटरे में लोकल गवर्नमेंट जो इदारो तबाह आहे तव्हां असेंबली जे फ्लोर ते वॾी वॾी तकरीरूं बेशक कयो तव्हां मीडिया ते थी बेशक तकरीरूं कयो पर तव्हां वटि हक़ीक़त में कागज़ी तौर ते मुंहिंजो तव्हां खां सवाल आहे सवाल करे वठां नुसरत मुंहिंजो तव्हां खां सवाल आहे कल्ह जेका अहम गॾिजाणी थी आहे उन में इन तरह जा वाज़े ॻाल्हियुनि मां इशारा मिलिया आहिनि त कराची में जेको दहशतगर्दनि ख़िलाफ़ टारगेट ऑपरेशन थिए थो उहो उन में सियासी मुदाख़लत तमामु घणी आहे आर्मी चीफ खे पिणु इन तरह जूं शिकायतूं कयूं वयूं आहिनि जंहिंखां सिंध सरकार अॻु में बि डिनाए कंदी रही आहे हाणे बि करे पई तव्हां सम्झो थियूं त पुलिस में मुक़ररिन बदिलियुनि जे हवाले सां एपिक्स कमेटी जी इजाज़त या उन सां मुशावरत करण जो इन हवाले सां तव्हां छा चवंदो तव्हां छो था तकड़ कयो सवाल त मूंखां थी पुछे पोइ तव्हां पंहिंजो रिस्पॉन्स ॾिजो जेको बि तव्हां सम्झो थियो बहितर फ़ैसिलो थियो आहे तोड़े जो सिंध जा वज़ीर अॼु बि इन ॻाल्हि खां इनकार कनि था त इन तरह जो को बि फ़ैसिलो न थियो आहे त बदिलियुनि मुक़ररिन जो जेको बि मुशावरत हूंदी एपिक्स कमेटी सां कई वेंदी ॾिसो सभीन हाणे इन में भले केतिरो बि हे लफ़्ज़नि जे हेॾां हेर फेर कनि पर हिन हक़ीक़त खां मुंहुं न मोड़े सघंदा तव्हां हैरान थींदो असां सभु हैरान थी विया त हिकु त वज़ीर दाख़िला हिन महिल ताईं हिननि खे मिलियो ई कोन को कॉम्पिटेंट माण्हू ई कोन्हे हिननि वटि जेको वज़ीर दाख़िला जी जाइ ते विहारे ॿियो टियों सेक्रेटरी वज़ीर दाख़िला जो सेक्रेटरी टियों भेरो हुन खे ट्रांसफर कयो वियो आहे बदिली कयो वियो आहे हद त इहा आहे ॿी ॻाल्हि कंहिंखे ख़बर न आहे सॼी दुनिया खे ख़बर आहे त सियासी मदाख़लत आहे पुलिस में पुलिस जा पाण माण्हू चवंदा आहिनि त असांखे काथे हिकिड़ी जाइ ते सही तरीक़े सां कमु करणु ॾियनि त असां कमु कयूं न कुझु त सियासी हिननि जी पंहिंजी मर्ज़ी था रखियल आहिनि ऑफिसर पंहिंजो SHO पंहिंजो SP रखी वेंदो आहे ASP ख़ैरपुर में हिकिड़ो हाणे SP लॻो जंहिं वाकई में हद मतिलबु मां हुनखे सलाम पेश कंदमि त हुन शख़्स कंहिंजी न ॿुधी
कंहिं हालांकि हक़ीक़त में हुन ते एॾो प्रेशर आयो, एॾो प्रेशर सियासी आयो जो हुनखे कोशिशि कयूं करे लाड़काणे मोकिलियो, पर हुन पंहिंजी बदिली रुकराए हुनखे प्रोमोशन ॾिनो वियो, पर प्रोमोशन रोके हुनखे वापसि करे हुन पंहिंजी हुते रखिया, हुते अमनो अमान। अहिड़े ऑफिसरनि खे तव्हां फ्री हैंड न ॾींदव, तव्हां सियासी तौर ते हुनखे ट्रांसफर बदिलियूं कंदो त पोइ लाज़मी आहे पोइ अहिड़ा इदारनि मां अची चीफ ऑफ आर्मी स्टाफ हुजे या एपेक्स जी मीटिंग हुजे, पोइ उहे ॾिसनि था न त जॾहिं सियासी तौर ते जॾहिं पुलिस खे पंहिंजी मर्ज़ी सां हलायो थो वञे ऐं उन्हनि खे MLA MP ऐं सेनेटर जी चवण ते उन्हनि जी बदिलियूं थींदियूं त पोइ त तव्हांखे उहो रिज़ल्ट कोन मिलंदा जेके रिज़ल्ट तव्हां चाहियो था सिंध जे हवाले सां, त सिंध में उहो अमनो अमान अचे। इहा ई वजह आहे त इनखे सॼी अथॉरिटी ॾिनी हुई एपेक्स खे त जेके बि बदिलियूं ऐं ट्रांसफर थींदियूं हुननि जी मंज़ूरी सां बिल्कुलु असां हिनखे वेलकम था कयूं। ईअं ई थियणो खपे, ईअं ई थींदो त कराची खां वठी कश्मीर ताईं अमनो अमान ईंदो, सुकून ईंदो। इहे जेके किडनैपिंग थियनि थियूं, रैंसम ऐं जेके सियासी तौर ते जेके धाड़ेलनि खे पनाहगाहियूं मिलियूं आहिनि, जेके नो गो एरियाज़ आहिनि, जेके नंढड़ी ॿारनि खे रेप थो कयो वञे, कंहिंखे ख़बर न आहे, वरी कबीलाई जेके फ़ैसिला था थियनि, वरी उहे सरकार वेही फ़ैसिला था कनि। कानूनी तौर ते तव्हां हिते धड़ाधड़ बिल पास कंदा अथव असेंबली में, कहिड़ो बिल न आहे जेको पास न थियो आहे, कंहिं इंस्टीट्यूशन ते बिल पास न थियो आहे, पर उन बिल ते इम्प्लीमेंट मूंखे ॿुधाइनि त कंहिं हिकिड़े बिल ते इम्प्लीमेंट थियो आहे त जेकॾहिं जिरगा बंधनि त छा जिरगा नथा थियनि, छा नंढड़ी ॿारनि जी शादी नथी थिए, छा रेप नथो थिए, छा कबीलाइन झगड़नि में सरदार वॾेरा नथा, हर शइ जेका आहे उहा गैर कानून थिए थी, पर कानून जी जेका आहे उहा पासदारी कोन्हे। पोइ अञा बि चवनि था त असां वॾा कम ॿुधाइनि, न मां त इहो थी पुछां साम्हूं आणियो। उकराणी साहब खां जवाब वठंदासीं। उकराणी साहब, तव्हां पहिरीं मूंखे इहो ॿुधायो त तव्हां हिन ॻाल्हि खे तस्लीम कयो था त इन तरह जो फ़ैसिलो थियो आहे त सियासी मुदाख़लत पुलिस में तमामु घणी आहे, जंहिंखे घटि करण जे लाइ पुलिस में बदिलियुनि मुक़ररियुनि जा इख़्तियार एपेक्स कमेटी हवाले कया वेंदा? मूंखे त ॻाल्हि सम्झ में नथी अचे असांजी मानवारी MP साहिब जी, ऐं इहो सुवाल करण त सियासी मुदाख़लत तमामु घणी आहे। जमहूरी हुकूमत जमहूरी तरीक़े सां मुल्क खे हलाइणो थो पए, का चोर दरवाज़े वारी क़यादत कान आई है, अवाम खां वोट वठी आई है, जेके बि फ़ैसिला थींदा लाज़मी सियासी क़यादत न कंदी, आसमान खां माण्हू लही अची कंदो छा? मूंखे इहो तव्हांखे इहो ई आहे, तव्हांखे मीडिया में घुराए तव्हांखे ॻाल्हाइण खां पोइ ॿिए खे मुंहिंजे साम्हूं न ॻाल्हाइजे, तव्हां ॻाल्हायो आहे ख़बर न ॿुधो, ॿुधण जो बर्दाश्त रखो, ॿुधण जो वादो रखो त पोइ ॻाल्हायो। मूंखे ॿुधायो सियासी क़यादत तब्दील न कंदी त फिर पोस्टिंग ॿियो केरु कंदो? आसमान खां माण्हू लही ईंदो, लाज़मी सियासी बुनियाद जेकॾहिं कंहिं बि ज़िले में लॉ एंड ऑर्डर ख़राब थो थिए, जेकॾहिं उन SP मां सेटिस्फाई नथो थिए होम मिनिस्टर या CM सिंध उहो तब्दील न कंदो त ॿियो को इंडिया जो CM अची तब्दील कंदो या लंडन मां को अची तब्दील कंदो? असांजी अस्करी क़यादत जेका वेठी जेकॾहिं उन में का थिए थी ट्रांसफर पोस्टिंग कोन थी थिए छा? उनजी लाज़मी चीफ ऑफ आर्मी स्टाफ कंदो न, हिते असीं न कंदासीं ॿियो केरु कंदो? बाक़ी हा हुकूमत में आयो त ठीकु आहे, हुकूमत में न आयो त हीअ थी वई, हीअ डिपार्टमेंट ख़तम थी वियो, हू डिपार्टमेंट ख़तम थी वियो, आउं तव्हांखे ॿुधायां त कहिड़ो डिपार्टमेंट ख़तम थी वियो, आउं उन जो जवाब ॾियां थो, कहिड़ो डिपार्टमेंट ख़तम थियो आहे, आउं तव्हांखे ॿुधायां हाणे मूंखे ॿुधायो जॾहिं तव्हां अहिड़ा कम कंदव त पोइ लाज़मी आहे ओॾा आर्मी सुठा कम कयो त अवाम खे न मिलंदे आहे कुल में खणी अचे आहे इंशाअल्लाह हींअर 11 सीटूं घटियूं न को सम्झां थो त आवाज़ूं 11 सीटूं घटी 3 सीटूं घटि हीअ हाल आहे। पोइ 21 तरमीम अची वई, फौजी अदालतूं अची वयूं, तव्हां उहे न केस उकलाए सघियो, न उहे दहशतगर्दी ख़तम करे सघियो, न क्रिमिनल्स खे उहे सज़ाऊं ॾियारे सघियो, त पोइ लाज़मी आहे न मुंहिंजा भाउ, त पोइ त लाज़मी आहे सभिनी नमूने पासे जॾहिं 6 महीना पोइ वरी पीपल पार्टी में कोलेशन कंदव न त पोइ वरी तव्हां ख़ामोश वेठा हूंदा। इहो न कयो, अवाम सम्झी चुकी आहे, अवाम वीचारी खे गुमराह न कयो ऐं हक़ जी ॻाल्हि कयो, इंसाफ़ जी ॻाल्हि कयो, पंहिंजो खुली ॻाल्हायो त प्यार मोहबत सां हक़ इंसाफ़ जी ॻाल्हि कयो, फ़र्क़ु खेती सां ई न कयो, गॾिजी सम्झी छोड़ अची असीं नवाज़ शरीफ़ हुतां आयो कराची में, हुन कराची पंहिंजो सम्झो तव्हीं छो था ईअं कयो, तव्हां अचो गॾिजी असांजी हिन प्लेटफॉर्म ते गॾिजी ख़िदमत कयूं, MP वारा हुजनि चाहे तव्हीं हुजो चाहे असीं हुजूं चाहे नून वारा हुजनि, बाक़ी गिला करणु माण्हू सुझा थी विया आहिनि, असांजे तरफ़ां बिल आयो आहे, वॾी ॻाल्हि था कयो, तव्हां पंहिंजी क़ौम खे न बचाए सघियो, बाक़ी ॿिए सिंध वासियुनि जे लाइ तव्हां पंहिंजूं सीटूं त बचाइजो, ॻाल्हायो मुंहिंजा गुमराह छा कंदव, आवाम त सम्झी वई आहे, हाणे तव्हां वेही नाज़रीन प्रोग्राम जो सिलसिलो जारी रहंदो, पर वक़्तु है ब्रेक जो, वठूं था ब्रेक।
सखर शहर जे दिल में मेन मिनारा रोड ते डॉल्फिन टावर ऐं शॉपिंग सेंटर 6 कमरनि जा कुशादा अपार्टमेंट बिन कुशादा फ्लोर ते फैलियल इंटरनेशनल स्टैंडर्ड शॉपिंग सेंटर डॉल्फिन टावर ऐं शॉपिंग सेंटर बुकिंग ऐं तफ़सील लाइ मार्क 1 मार्केटिंग नेटवर्क। मौत अटल पर थरवासियुनि लाइ ही कहिड़ो मौत आहे जेको हर साल जी अॻियाड़ी ऐं पिछाड़ीअ में परपट मथां ततल वारीअ ते पेरा खयूं सुकल थोहर लताड़े बुखायल ऐं उञायल लुकीअ मथां लही मौलनि खे मारे विझे थरवासियुनि लाइ ही कहिड़ो मौत आहे जंहिंखे काई सकरात बि नाहे जंहिं लाइ ॾींहुं त छापर रात बि नाहे मार पवे इन मौत मुठे खे जंहिंखे कोई मौत बि नाहे मात बि नाहे। मींहं पवण जी बि हिकिड़ी मुंद हुजे थी पर मौत जी हिकिड़े काई मुंद बि नाहे महल बि नाहे। थरवासियुनि लाइ ही कहिड़ो मौत आहे। ढोर मरन मोर मरन ऐं मोरनि जहिड़ा ॿार मरनि पिया रोज़ानो पखियुनि वांगुरु करे फटकार मरनि पिया। मानीअ गभो नाहे पाणीअ कूज़ो नाहे मिनरल वाटर कोन वंडियो वियो कणक गोदामनि एजारो थी वियो। सिंध हुकूमत वाह वाह तुंहिंजो फर्ज़ निभी वियो सिंध हुकूमत वाह वाह तुंहिंजो फर्ज़ निभी वियो। गैर मामूली ज़हीन पंहिंजा अलॻि रस्ता ॻोल्हींदा आहिनि ऐं उन्हनि जे हथनि में पंहिंजा अलॻि ॾिया हूंदा आहिनि। ख़बरूं अफ़वाह ऐं अटकचूं हिन शहर जे वक़्त में घड़ियाल जे कांटनि जा टिक टिक कनि। हिते वॾा घर ऐवान ऐं रस्ता वरियनि खां हिकु जाइ ते घिसियल आहिनि रुॻो आरज़ी मकीन ऐं मुसाफ़िर मर्कज़। इक़्तिदार जे सजंदड़ मंच ते हर नंढो वॾो किरदार पंहिंजे हिसे जूं ख़बरूं ऐं सुर्खियूं जोड़े नवनि चेहरनि लाइ स्टेज ख़ाली करे। जरकंदड़ ऑफिस जे उजरनि कमरनि में ख़ल्क़ जूं उमेदूं कप्तन में बंदि पियल आहिनि जिते फाइल कागज़नि सां सटनि था ऐं मथनि वेठल कामोरा बहकनि था। ॾेही पतेही मामला बजेटूं आइन इस्लाहात सहाफ़तूं ऐं सियासतूं हिन शहर जा अनेक रंग आहिनि। समुंड फितरत जे हुस्न जो ख़ूबसूरत मंज़र अचो त कलाचीअ जे कुन जे साखी हिन समुंड खे गदलाइण खां बचायूं। फितरत सां प्यार सिंध टीवी न्यूज़ जो पैगाम। Cricket Junoon. He makes room, goes up in the air, has he connected? Big shot, it's gone flat, it's done the distance. Goes again, goes up in the air. First time in Sindhi media. ICC World Cup 2015. Live and exclusive transmission. जंहिंमें थींदो बहस मुबाहिसो पाकिस्तान जे नेशनल
ऐं इंटरनेशनल प्लेयर सां गॾु सिंध टीवी ऐं सिंध टीवी न्यूज़ ते ॾिसण न विसारींदो छा क्रिकेट जुनून। अदर निदर अबरी ओगी अवाई लागा पन लतीफ चे मुंदराई रिहाई कान चुहारी चकरे साणस सगाई जलण जदाई आरी लाए असील खे हो मिया अला हज़ार सालन खां तहज़ीब ऐं तमदुन जो मर्कज़ अरबे खरबे रुपयनि जूं बजेटूं पर पोइ बि सिंध देवालपुरे जो शिकार। जंहिं बि खाते जो खातो खोलिजे थो त उहो खातो ई खाली ऐं खोखलो। चोरियूं फुरूं धाड़ा तोड़े क़बाइलियत जे नाले में क़त्ले आम। क़बाइली जरगा कीअं ऐं छो था थियनि? जरगाई भोतारनि मां कानून जो भउ छो ख़तम थी वियो आहे? करोड़पति तपेदारनि मुख़्तियारकारनि ऐं बाला ऑफिसरनि जी भींग। पैसनि ते विकिरो थींदड़ जाली नौकरियूं ऐं डिग्रियूं, ज़ाब्तनि ऐं मेरिट जी लताड़, करप्शन ऐं पंहिंजा नवाज़ी, वज़ीरनि कबीरनि ऐं अमीरनि जे भाइरनि पुटनि ऐं सोटनि जूं पूरियूं तरक़ियूं, गंदगी जा ढेर ऐं नेकर जे गंदे पाणी जी बदबू जे वर चढ़ियल शहर। अवाम जो खून चूसींदड़ ऐं भूं जे हितरनि खे बि न बख़्शींदड़ अमलदार। इंसाफ़ ऐं कानून जा समूरा इदारा, ऐवान ऐं कामोरा भोतारनि जा बांदी बणियल। नौकरी मुक़ररी ॿधी छोड़ी हर कम भोतारनि जी चिठी जे ताबे। आख़िर छो? समाज खे तरक़ी बजाए तबाही ॾांहुं वठी वेंदड़ हुक्मरानी जे हिन अंदाज़ मां सिंध जी निजात कीअं थींदी? रियासत कानून ऐं हुकूमती अमलदारी किथे आहिनि? एकी सदी जी सिंध पंहिंजे जिस्म ते चुहटियल लाकानूनियत, अकरबा परवरी ऐं करप्शन जे कीड़नि खां छुटकारो चाहे थी। उन लाइ सभिनी खे सॾ में सॾ ॾेई आवाज़ बुलंद करणो पवंदो। सुठी हुक्मरानी जी बहाली, सिंध जी खुशहाली। नाज़रीन, असां पंहिंजे प्रोग्राम में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि खे बहस कंदासीं। इंतज़ामिया जेका आहे उनजी छा ज़िम्मेदारी आहे? प्राइवेट एनजीओ ने बनवाया था कि सीमेंट का प्रॉपर इस्तेमाल नहीं हुआ था। पाणी खोटे जो मसलो आबादगारनि पारां जेको साम्हूं आयो आहे, बाअसर माण्हू जेके आहिनि से पाणी पहुचण नथा ॾियनि। तव्हां बि हिते बाअसर आहियो।
इनकलाब की बातें हो रही हैं, लॉन्ग मार्च की बात हो रही है। वो आइन के मुताबिक उनका हल नहीं चाहते तो फिर वो क्या चाहते? हमारी सियासत दफन हो जाएगी या नवाज शरीफ की हुकूमत का कबर हिस्सा आई मुर्दाबाद पहिरीं तुम्हारे साम्हूं आहे, बैंकॉक में तुम्हारे साम्हूं आहे। इलेक्शंस कोई खेल नहीं है कि जो बार बार किया जाए। 15 लाख माण्हू अची वञनि, उन्ही खे कंट्रोल करणु असांजे बस में न आहे। इसराइली जेका जारियत आहे, मासूम ॿारड़ा वीचारा उन्हनि खे नथो बख़्शियो वञे। इट्स एन ओपन सीक्रेट नाउ त इसराइल खे अमेरिकन सपोर्ट कंदा ऐं अमेरिका सां वरी वेस्टर्न पावर। बसि पर्दा जेके आहिनि ॻाल्हियूं उन्हनि ते बि थोरो फोकस कंदासीं। सब रंग सिंध रंग। मयो ॾेई बन के हलज पासे वरन सवे टे ॾे आयूं करी ओ मियां। को भर आहे न, ही त थर आहे जिते पेट मंझ बुख बखे पई, साहन ते ॼण मौत रखे पई। मोर मरी विया, ढोर मरी विया, जिते डुबरा हाण ॿार मरनि था। थर जूं मायूं पाड़ कनि, रोई तोखे दान ॾियां। वज़ारतनि जा वाली वारिस, थर जा माण्हू छो बेवारिस। तुंहिंजी कारी जीभ घिमे थी, थर जा जूपा रोज़ लटे थी। थर जूं मारियूं ऐं खेत मरनि था, तुंहिंजा चेला बिब भरनि था। केॾा तुंहिंजा दर खड़कायूं, अञा केतिरा तोखे लाश ॾेखारी, अञा केतिरा तोखे लाश ॾेखारी। वेलकम बैक नाज़रीन असांखे फोन ते जॉइन कयो आहे शोधा वर्सा कमेटी जे चेयरमैन अलामा मक़सूद डोमकी साहब। अलामा साहब, 17 फरवरी ते तव्हां सीएम हाउस जो घेराव करण जो ऐलान कयो हो, हिन वक़्तु तव्हांजो काफ़िलो किथे पहुतो आहे? असांजो काफ़िलो हैदराबाद में अॼु मंझंदि जो प्रोग्राम हुयो ऐं उन खां बाद में हिन वक़्तु कराची पहुचण वारो आहे। तूरियाबाद क्रॉस करे चुको आहे ऐं थोरी देर में असां टूल प्लाज़ा ते पहुचण वारा आहियूं। अलामा साहब, उन खां पोइ तव्हांजी हिकमत अमली छा हूंदी? छा तव्हां सां अॼु फाइनल राउंड मुज़ाकरात जो अॼु ई थींदो? हुकूमत पारां तव्हां सां कंहिं राब्तो कयो आहे हिन हवाले सां? हुकूमत पारां अॼु त को बि बाज़ाब्ता राब्तो नाहे कयो वियो। कल हुकूमत जे तरफ़ां मुज़ाकरात जे हवाले सां राब्तो थियो ऐं उहो बि राति जो लॻभॻि 11:45 ते मोहतरमा शहला रज़ा साहिबा जो मूंखे फोन आयो हो ऐं असां उन वक़्तु पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो हुजे त राति जे हिन वक़्तु जॾहिं असां रस्ते में आहियूं ऐं लैंडमार्क में तमामु घणी मसरूफ़ियत आहे, मुज़ाकरात मुमकिन न आहे। बहितर इहो थींदो त कराची में जॾहिं पहुचंदो लॉन्ग मार्च, उते मुज़ाकरात अगरि सिंध हुकूमत करणु चाहे थी त असां मुज़ाकरात जो दरवाज़ो बंदि नथा करणु चाहियूं।
तव्हां तमामु घणो मायूस हुआ जॾहिं वॾे वज़ीर सां तव्हांजी मुलाक़ात थी, तव्हां पंहिंजा मुतालबा रखिया हुआ, तव्हां छा था सम्झो त हाणे जॾहिं तव्हां कराची में पहुचण वारा आहियो ऐं कराची में तव्हां जेको धरणो हणंदा उन खां पोइ गवर्नमेंट मजबूर थी सघे थी तव्हांजा मुतालबा जेके तस्लीम कया वेंदा? ॾिसो, गवर्नमेंट सां जेका कल्ह ते गुफ़्तगू थी ऐं इन खां पहिरियां ते हर सतह ते उन्हनि इन ॻाल्हि खे तस्लीम कयो आहे कि तव्हांजा जाइज़ मुतालबा आहिनि ऐं बुनियादी तौर ते असां अमन जी ॻाल्हि कयूं था, असां दहशतगर्दी जे ख़ात्मे जी ॻाल्हि कयूं था ऐं असां चऊं था जेके दहशतगर्दनि जा ट्रेनिंग कैंप्स आहिनि उन जे ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुरिजे, ऑपरेशन थियणु घुरिजे। मां सम्झो हथो असांजे मुतालबात में को हिकिड़ो बि अहिड़ो मुतालबो न आहे जंहिंखे चई सघिजे त हीउ मुतालबो आइन ऐं कानून जे ख़िलाफ़ आहे। पीपल्स पार्टी जी हिकु जमहूरी हुकूमत आहे ऐं उनखां अवाम खे इहा तवक़ो आहे त हू अवाम जे मुतालबात खे मद्देनज़र रखंदी, उनखे अहमियत ॾींदी ऐं उन सां गॾोगॾु हीउ जेको शिकारपुर दहशतगर्दी जी बाह में पढ़ियो आहे ऐं मुसलसल उते दहशतगर्दी जा वाक़ियात गुज़िरियल कुझु सालनि खां वठी थी रहिया आहिनि। असां सम्झूं था त उन दहशतगर्दी जे ख़ात्मे जे लाइ, दहशतगर्दनि जे ट्रेनिंग जे ख़ात्मे जे लाइ ऐं सिंध धरती में अमन जे फ़रोग़ जे लाइ, रवादारी जे फ़रोग़ जे लाइ सिंध हुकूमत पंहिंजो किरदारु अदा कंदी ऐं इन सिलसिले में ही शहीदनि जा वारिस, मासूम बाला ऐं यतीम ॿार जेको आहे उहे ऐं वॾी तादाद में सिंध धरती जा बहादुर अवाम उहे रोडनि ते निकिरी आया आहिनि ऐं पंहिंजो जाइज़ मुतालबात जे लाइ, इंसाफ़ ऐं हक़ जे उसूल जे लाइ शहीदनि जे खून सां इंसाफ़ वठण जे लाइ मां सम्झां थो त सीएम पहुची रहिया आहिनि। मूंखे उमेद आहे त सिंध हुकूमत पंहिंजे जमहूरी रवैये जो इज़हार कंदी ऐं जेके मुज़ाहिरीन आहिनि ऐं शुहदा जा जेके वारिस आहिनि उन्हनि सां जमहूरी अंदाज़ में सिंध हुकूमत डोमकी साहब तव्हां असां सां लाइन ते ई रहिजो। उकराणी साहब खां मां सवाल कंदमि इन हवाले सां, मां चाहींदमि तव्हां हुननि जो जवाबु ॿुधो, उन खां पोइ अगरि तव्हां कुझु पुछणु चाहियो त पुछी सघो था। उकराणी साहब, सीएम हाउस जी तरफ़ हिननि जो घेराव करण जो इरादो आहे। वॾे वज़ीर जी जेका शिकारपुर में सान्हे खां पोइ आमद थी हुई, उन खां पोइ हुननि जी मुलाक़ात थी शोधा वर्सा कमेटी, जंहिंमें हिननि पंहिंजा मुतालबा रखिया ऐं हिननि जा तहफ़ुज़ात ख़तमु न कया विया। छो एतिरो मजबूर कयो वियो जो हीउ काफ़िलो सीड़जी अची कराची जा पंध करे हिते पहुतो आहे ऐं उन खां पोइ इन जा तहफ़ुज़ात छा हिते ख़तमु कया वेंदा? कहिड़ी तरह जी हिननि खे ख़ातिरी कराई वेंदी? सौ खां पहिरीं त वाक़ई निहायती अफ़सोसनाक ही सान्यो थियो सिंध में ऐं हिन जेतिरी मज़मत कजी उहा घटि आहे। तव्हां ॾिठो हूंदो त पाकिस्तान पीपल पार्टी जी ख़ुदि असांजी शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा बि अहिड़नि ई क़ुवतनि खां असांजे हथां खसिजी वई, शहीद थी। असीं पाण पाकिस्तान पीपल पार्टीअ वारा इन ई दहशतगर्दी जी लपेट में आहियूं ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब तव्हां ॾिठो हूंदो त उन्हनि जे ख़िलाफ़ खुलम खुला केतिरो आवाज़ ॿुधारियो। ही जीअं सान्यो थियो तव्हां ॾिठो हूंदो त फौरन सीएम सिंध पंहिंजो पूरी पंहिंजी क़यादत गॾु टीम वठी पूरो वठी अधु राति जो उते पहुता ऐं हुननि खे उन खां पोइ वरी सीएम साहिबु वियो, हुन जा मुतालबा ॿुधा ऐं हुननि में जेके शहीद थिया वीचारा ऐं उन्हनि खे चेकअप ॾिना। हिते असेंबलीअ में कयो, हुन कुझु न कयो, हुन कुझु न कयो, 5 साल कुझु न थियो, हू न थियो, त इन खे मुंहिंजे ख़्याल में क्रिटिसाइज़ करण सां क्रिटिसाइज़ भलाई इस्लाह कयूं। मिलाए जुलाए पाकिस्तान मुल्क सभिनी जो मुल्क आहे, तव्हांजो बि आहे, असांजो बि आहे ऐं गॾे सॼे पाण मुल्क खे मज़बूत कयूं। हिन वक़्तु अमली तौर ते पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, सिंध सरकार तव्हांजी आहे, तव्हां अमली तौर ते हिननि जा तहफ़ुज़ात त ख़तमु करे सघो था न? हिननि जो चवणु आहे त तव्हां पाण को स्टैंड न वरितो, को रिस्पॉन्स न ॾिनो। रिस्पॉन्स हिननि खे बाक़ाइदे मिलियो। असां आगा सराय दुरानी साहिब खे ज़िम्मेवार माण्हू आहे, तव्हां ॾिठो हूंदो स्पीकर साहिब ऐं 2-4 दफ़ा हुन सां मिलियो, फौरन हुते विया, ख़ुदि वीचारा जेके बि हुआ पंहिंजो ज़ख़्मी बि खणी हिते कराची पहुता। गवर्नमेंट इहो करे सघे थी। हाणे हिकिड़ा इंसिडेंट थियो वञनि था, पिशावर में तव्हां ॾिठो थियो, आर्मी पब्लिक स्कूल, आर्मीअ जो स्कूल हो, उतां ई दहशतगर्द मुड़िया। शिकारपुर में इन तरह जो 5हों वाक़ियो आहे। बिल्कुलु ही उहे क़ुवतूं न जेके पूरे पाकिस्तान खे सरकार जेकॾहिं पहिरें वाक़िए खां पोइ हुन ते स्टैंड वठे हा त हिन वक़्त ताईं शायदि एतिरो वाक़ियो पेश न अचे। न ही छा आहे, दहशतगर्द हू पंहिंजो हिकिड़ो माइंड सेट ठाहे वेठा हूंदा आहिनि त असांखे हिते जेकॾहिं हिते न त ॿिए हंधि न 3 हंधि। हाणे उन्हनि जो कार्रवाई थिए नथी त सवलाई सां पंहिंजो हदफ़ पूरो करे था। कार्रवाई करण लाइ त असांजी गवर्नमेंट त रेडी कार्रवाई
तव्हां ॾिठो हूंदो जेका पंहिंजी फर्श उहे कनि पिया पर हाणे जेको माण्हू पंहिंजे पेट में बम ॿधी अचे थो के मंदर में के मस्जिद में त उहा कंहिंखे ख़बर हाणे जेको अची को पाण सां गॾु ॿधी अची मस्जिद में कतार में बीहे थो ऐं नमाज़ पढ़े थो त उनखे कहिड़ी ख़बर हीउ केरु कीअं छा आहे त इन जी सिक्योरिटी कीअं थी त गवर्नमेंट इन लाइ त इक़दाम कहिड़ा करे सघे थी बाक़ी तव्हांजा तफ़सीलात जेके आहिनि से अञा 18 ॾींहं थिया आहिनि तव्हां खां कॾहिं बि गवर्नमेंट जे माण्हू डिनाए न कई हूंदी तव्हां मूंखे डोमकी साहिबु इहो ॿुधायो त कंहिं बि गवर्नमेंट जे ज़िम्मेवार माण्हू ऐं शिकारपुर ज़िले जे माण्हूअ सां तव्हांजो ॻाल्हि ॿोल थी हुजे की उन इनकार कयो हुजे त असीं तव्हांजा मुतालबा पूरा नथा कयूं तव्हां बि ॿुधी हूंदी उन्हनि जी ॻाल्हि पूरी उन्हनि जो चवणु आहे त जेकॾहिं को बि माण्हू पाण सां बम ॿधी अची पाण खे उॾाए त उनखे रोके नथो सघिजे ॾिसो दहशतगर्दनि जी जेके फैक्ट्री आहे ट्रेनिंग कैंप्स आहे उन्ही खे त रोके सघिजे थो न असांजो बुनियादी सवाल इहो आहे त जेको ख़ुदकुश बमबार जंहिं अची आशूरा जे ॾींहुं हमिलो कयो शिकारपुर ज़िले जे अंदरि ऐं उन्ही खां बाद में को कुझु जेको आहे मुला विया ऐं उन्ही खे 24 लख रुपया ॾेई आया सिंध हुकूमत उनखे त पकड़े सघे थी न उन्हनि खे त कैफ़र किरदार ताईं पहुचाए सघे थी न बुनियादी सवाल इहो आहे कि ख़ुदकुश बमबार खे ट्रेंड केरु करे रहियो आहे उनजो ट्रेनिंग कैंप्स जेके आहिनि उनखे लखें रुपया एड काथो मिली रही आहे इहे बुनियादी सवाल आहिनि मां सम्झां थो त हुकूमत खे दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ ऐलान जंग करणु घुर्जे छो त असां मञूं था त शहीद बेनज़ीर दहशतगर्दी जो शिकार थी आहे लेकिन उनजे बावजूद असांखे सिंध हुकूमत में उहा हौसलो नज़र नथो अचे जेको दहशतगर्दी जे चैलेंज सां मुंहुं ॾियण जे लाइ ज़रूरी आहे असांजो रोडनि ते निकिरी करे इहो पैगाम ॾियणु चाहियूं था सिंध धरती जे जा गैरतमंद जेके बहादुर अवाम आहिनि उहे दहशतगर्दनि खे बि पैगाम ॾींदा बुज़दिल दहशतगर्द पूरी कोशिशि करण जे बावजूद अवाम जे हौसलनि खे पस्त न आयो करे सघिया अॼु बि शहीदनि जे वारिसनि जा हौसला बुलंद आहिनि अॼु बि 64 लाशूं खणण जे बावजूद उहे मैदान ऐं रोडनि ते निकिरी आया आहिनि ऐं दहशतगर्दनि खे ललकारे रहिया आहिनि मां सम्झां थो त सिंध हुकूमत अगरि संजीदा आहे इन दहशतगर्दी जे चैलेंज खे करण जे लाइ त उन्ही खे संजीदा कार्रवाई करणी पवंदी जिला शिकारपुर खां अलावा सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जे अंदरि दहशतगर्दनि जा ट्रेनिंग कैंप्स मौजूद आहिनि सीएम साहब जो हल्का इंतखाब जो खैरपुर जे अंदरि हर साल दहशतगर्दी जा वाक़िया थियनि था उते कुझु महीना पहिरियां दरियालो में सैयद अब्बास खे शहीद कयो वियो इन खां पहिरियां सादातपुर डिस्ट्रिक्ट में क़िस्म जा डोमकी साहब प्रोग्राम जो वक़्तु ख़त्म थो थिए तव्हां खां आख़िरी सवाल मां करणु चाहींदमि त तव्हां सीएम हाउस जो घेराव कंदो ऐं तव्हां जा मुतालबा जेसिताईं तस्लीम न कया वेंदा जेसिताईं तव्हां सां मुज़ाकरात न थींदा छा तव्हां कंटिन्यू इहो घेराव बरक़रार रखंदव इते ई वेहंदव जी यकीनन असां जेसिताईं असांजा मुतालबा तस्लीम न कया वेंदा असांजो जमहूरी हक़ आहे ऐं इन जमहूरी हुकूमत जो इहो फर्ज़ आहे त असांजे एहतिजाज जी असां आला मिसाल क़ाइमु कई आहे 64 जनाज़ा खणण जे बावजूद तव्हां ॾिसो त असां हिकिड़े पैर खे बि बाहि न ॾिनी 6 किलोमीटर पंधु करे शहीदनि जो वारिसनि जो लांच मार्च कराची जे हुदूद में दाख़िल थियो आहे लेकिन तव्हां ॾिसो त पूरे इन एरिया जे अंदरि हिकिड़े पैर खे बि असां न हेसारियो असां अमन जो पैगाम खणी इहो नारो हणी असां ॿाहिरि आया आहियूं अचो दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ ऐलान जंग कयूं अचो मुहबत जी पैगाम काम कयूं इतिहाद बैनुल मुस्लिमीन जो असां नारो हयो आहे शिया सुन्नी वहदत जो नारो हयो आहे असां हिंदू भाइरनि जे लाइ मुहबत जो पैगाम ॾिनो आहे त हिंदू मुंहिंजो भाउ आहे इन सिंध धरती जो पैगाम अमन जो पैगाम आहे मुहबत जो पैगाम आहे मां सम्झां थो त सिंध हुकूमत खे पंहिंजी ज़िम्मेदारी समझणी पवंदी ऐं शहीदनि जे वारिसनि जो हीउ जेको पैगाम आहे उन पैगाम खे समझी उन्हनि जे मुतालबात खे तस्लीम करणो पवंदो मूंखे उम्मीद आहे तयार कयो वेंदो ऐं मुस्बत पेशरफ़्त कई वेंदी वॾी महिरबानी डोमकी साहब अवांजी सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाइण लाइ जी एक्चुअली छा आहे मुंहिंजे ख़्याल में अलामा साहब जो चवणु दुरुस्त आहे हाणे त सिंध सरकार पंहिंजी ज़िम्मेदारी सिंध सरकार ज़िम्मेवारी पहिरीं कई हाणे करे पई एक्चुअली अलामा डोमकी साहब लाइ असांजी इज़त असीं पाण उन ॾुख में शामिल आहियूं असीं चऊं था हथियारनि जी सप्लाई जिथां थिए थी उनखे रोकी वञे उन्हनि जी फंडिंग रोकी वञे उन्हनि जा तरबियती कैंप्स बंदि कया वञनि नेशनल इंटरनेशनल कुवतूं जेके इहे असीं पाण पाकिस्तान पीपल पार्टी जे निशाने ते आहियूं त कराची न रुॻो सिंध न